मातली जे तक PS 70 ते नंढी चूंड 20 मई ते थींदी। इंतजामिया पारां समूरी तैयारियूं मुकमल कई वियूं आहिनि। ज़िमनी इलेक्शन में 6 अहम उम्मीदवार हिस्सो वठी रहिया आहिनि। डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर बदीन अज़हर हुसैन जावरी मुताबिक़ चूंड में 6 उम्मीदवार मध्य मुक़ाबिल आहिनि, जॾहिं त चूंड लाइ समूरी तैयारियूं मुकमल कई वियूं आहिनि। PS 70 मातली जे तक ते थींदड़ नंढी चूंड में PP तरफ़ां हाजी मोहम्मद दारा हाले पोटो, JUI जो मौलाना गुल हसन ज़हूर, GDA जो शाहिद वर्क, मजलिस वहदतुल मुस्लिमीन जो असद लगारी, तहरीक लब्बैक पाकिस्तान जो पीर मोहम्मद अली जान सरहंदी ऐं आज़ाद उम्मीदवार अब्दुल अज़ीज़ हाले पोटो चूंड में हिस्सो वठी रहिया आहिनि। मातली जे तक PS 70 जी आबादी 4,76,000 खां वधीक आहे। तक में रजिस्टर्ड वोटनि जो तइदाद 1,66,809 रिकॉर्ड कयो वियो आहे। PS 70 ते थींदड़ नंढी चूंड लाइ 123 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि ऐं 41 पोलिंगूं हसास, जॾहिं त 12 पोलिंग स्टेशन्स खे इंतिहाई हसास क़रार ॾिनो वियो।